नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के सोबोदेरो का खबर ॾींदाणूं। सोबोदेरो शहर जे लतीफ़ कॉलोनी रवासी मोटरसाइकिल हलाए बच्चन जो गुज़र सफ़र कंदड़ अज़ीम मंगड़े जो ऐं ॿियनि एहतिजाज कयो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया सोबोदेरो मां ज़हूर हुसैन जामड़ो पंहिंजी हिन रिपोर्ट में। सोबोदेरो लतीफ़ कॉलोनी में बीठा आहियूं। अज़ीम मंगड़े जो आहे जेको किराए ते मोटरसाइकिल हलाईंदो आहे, हिनखे जेको सौदो मिलियो वियो आहे तमामु नाक़स मिलियो वियो आहे। अचो त मां रूबरू वेही ॻाल्हि ॿोल कयूं त छा थो ॿुधाए। जी साईं, मूंखे टोल कांदे जो सौदो मिलियो आहे कल्ह। असांखे मां राति बचड़नि खे खारायो आहे। मुंहिंजा ॿार बीमार थी पिया आहिनि, 1 साल बुखार, हे अटो पियो आहे, राता को पियो आहे। ॾिसो न तव्हां, हे चांवर आहिनि जेको अलाए गाढ़ अलाए छा आहे। ॾिसो हिन गोभी खंड गोभी साईं, हे खाइण सां ई ॿारनि जी तबियत ख़राबु थी वई आहे। खाइण सां साईं उन महिल अधु कलाक में हे ॾिसो मानी आहे पई, मां रखी मानी उते पई आहे। मानी हे 20 किलो नूंदनि। हे छा वठी हे तव्हां बचड़नि लाइ वठी आया। मोटरसाइकिल हलाईंदो आहे, गिरवी रखी आहे 2000 रुपए मोटरसाइकिल, जेको ग़रीब जेको हाल कोन्हे पाणे ॾे। तव्हांजो छा चवणु चाहियो? वज़ीर आला वज़ीर आज़म पाकिस्तान असांखे मोबाइल ज़रिए असांखे पैसा मोकिलियो जेको असां पंहिंजो खाधो सुठो वठी खाऊं। असां लाइ 1000 रुपए जी रहंदो। मां ग़रीब माण्हू हाणे मिसकिन काॾे विया, मुंहिंजा का शइ कान्हे, को सहारो बि कोन्हे को साईं। हिन ज़मीन आहे न ॿारु आहे, कुझु बि न आहे। मिसकिन माण्हू आहियां, डेली कमाईंदो आहियां। डेली 15 ॾींहं आहे बेरोज़गार वेठा आहियूं, घरनि में बंदि लॻा। ॿार लिकिरो आहे, पुलिस विड़े थी पई, ॿार लिकिरो, घरनि में बंदि आहियूं असां। असांखे को लिकिणो बि कोन थो करे ॾिए। असां बेरोज़गार वेठा आहियूं। असां मिसकिन ॾिसो न साईं, हे ॾिसो राति में राति फिकी थी वई आहे। जी नाज़रीन, अज़ीम मंगड़े जा असां ॿुधासीं त हिन वीचारे खे तमामु तकलीफ़ पइजी वई आहे हिन सौदे खणण सां। सो हिन जो चवणु आहे त असांखे ईज़ी पैसा मोकिलिया वञनि जीअं असां पंहिंजो खाद खुराक सुठो खाई सघूं। अवामी न्यूज़ सोबोदेरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।